वालेकुम यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि हूंदा खैरियत सां हूंदा आबाद हूंदा जुड़िया हूंदा साथियों अॼु ॿ किताब आहिनि ॿ किताब अदब में त शुमारु कंदा पर हीअ सियासत में शुमारु कंदा ऐं सियासत में बि क़ौम पर सियासत जे हवाले खां हीअ असांजे माना किताब सिंध जे हवाले खां आम किताब आहिनि छो त हीअ किताब हिकिड़ो हीअ किताब त सिंध जी कहाणी सैद जी ज़बान इहो त ॿीहर शाया थियो आहे पर हीअ हिकिड़ो पहिरियों दफ़ो शाया थियो आहे सो क़ौम पर सियासत जा जेके बि दोस्त लाॻिया पियल आहिनि जेके अगरि क़ौम पर सियासत जे पढ़ण सां दिलचस्पी आहे क़ौम पर सियासत या पाकिस्तान सिंध जी सियासत जे हवाले खां बि दोस्तनि खे पढ़णु चाहिनि था त हीअ किताब उन्हनि लाइ आहे बाक़ी रोमांस नाविल ऐं जेको आहे सो प्यार ॿियो कुझु अहिड़ो कुझु हीउ जेको न आहे उन्हनि लाइ उहे दोस्त भली वीडियो खे ऐं न ॾिसनि उन्हनि लाइ को मसइलो न आहे उन लाइ का मयार न आहे बाक़ी क़ौम पर सियासत पाकिस्तानी सियासत सिंध जी सियासत खे ज़ुल्फ़िकार भुट्टो जी सियासत खे असांजी जेम्स जी सियासत खे सम्झण लाइ हीअ ॿई किताब ॾाढा भला आहिनि ऐं नवां आहिनि ऐं ॾाढी गहराई सां सुठा साईं जेम्स ते हिकिड़ो सुठो पॉलिटिकल आहे ऐं साईं ख़ुदि सिंध जी सियासत ते क़ौम पर सियासत ॾाढो सुठो लिखियो आहे ऐं ज़ुल्फ़िकार भुट्टे उन दौर में ॿई लाॻापियल ॿिन्ही भरे सघी जा वॾा माण्हू वॾा नाला उन्हनि सुठी सियासत कई आहे ज़बरदस्त सियासत कई आहे साईं जेम्स कीअं उनखे ॾिठो आहे उन हवाले खां किताब जो थोरो मां तारीफ़ कराईंदो हलां त हीअ किताब जेको आहे सो ज़ुल्फ़िकार जी सदर भुट्टे जा 12 महीने जा सदर हुयो ज़ुल्फ़िकार भुट्टो साहिबु त उन दौर में छा वायो वापरायो उन टाइम जो या कुझु तस्वीरूं आहिनि पुराणियूं जेके सो किताब जे बैक टाइटल ते आहिनि किताब तव्हांखे सिंध जे नंढनि वॾनि बुक स्टॉलनि ते आराम सां मिली वेंदो एॾो ॾुखियो बि कोन्हे जो त न मिली सघे किताब तव्हांखे आराम सां मिली वेंदो ऐं हिन किताब जे हवाले खां 2-3 लफ़्ज़ जेके आहिनि सो मां जेको आहे सो पढ़ंदो हलां हीअ किताब जे बारे में चए थो त सैद जे हवाले खां भुट्टे जे देर हुकूमत उनवान हेठि को किताब तयारु कजे उन ख़्याल सां साईं जेम्स जी किताब पाकिस्तान जे माज़ी हाल मुस्तक़बिल ते ताइराना नज़र ॾिसंदे कंहिं हवाले बाबति सैद जी लाइब्रेरी में रखियल असुल मसूदे बसि भेटा करण जी ज़रूरत महसूसु कंदे जॾहिं उन मवाद जी भेटा करे रहियोसि तॾहिं मालूम छो त उन किताब जे मसूदे जो आख़िरी हिसो जेको भुट्टे जे दौर हुकूमत बाबति लिखियल उहो शाया थियल किताब में शामिलु कोन्हे सैद जो उहो किताब पहिरियों भेरो हिंदुस्तान में शाया थियो पोइ ख़बर नाहे त उहो हिसो साईं पाण राहे छॾियो या कंहिं ॿिए जहिड़ो कीरत बाबाणी गंगाराम सम्राट वग़ैरह जी सलाह सां रहायो वियो सा ख़बर खावंद खे पर मूं अलाए उहा वॾी विथ हुई अहिड़ो अनमोल ख़ज़ानो जेको सिंध जे पढ़ंदे अखियुनि खे ओझल थियो उहो रहायल मवाद खे पाकिस्तान जे तारा नज़र सां नज़र जी पुॼाणी उनवान ॾिनल हो मसूदे मवाद में हिकु जाइ ते उहो पिणु ज़िक्र मिले थो त भुट्टे साहिब जे इक़्तिदार 12 महीना गुज़री चुका आहिनि उन सूरत हाल जे मद्देनज़र उहो चवणु मुनासिबु थींदो त उहो हवालु भुट्टे साहिब वारे दौर हुकूमत जे 12 महीने ते मुश्तमिल आहे उहो मवाद लभजण खां पोइ मुंहिंजो ख़्यालु हो त भुट्टे दौर हुकूमत बसि सैद जे किताब शायदि ॿिए मवाद गॾाए भुट्टे दौर हुकूमत किताब तयारु कजे पर जॾहिं उहा ॻाल्हि पंहिंजे हिकु आलिम दोस्त खे पाण मूं वारे रायत खे रद्द कंदे मशहूरु न आई त सैद जेको कमु कयो आहे उनखे ॿिए कम में शामिलु न कयो उहो मवाद जीअं तीअं शाया थियणु घुरिजे अलबत्ता जेका उन में के वधारा करणा आहिनि त या के वज़ाहतूं लिखणियूं आहिनि त उहे धार लिखी शामिलु करे सघजनि थियूं दोस्ती उन राय ते मूंखे मौलाना अबुल कलाम आज़ाद जे किताबनि ते मालिक राम पारां कयल कमु यादि आयो उन मक़सद जी पुराई लाइ टरकी टोड़ी कजे मवाद हथ कयमि जंहिंजी रोशनी में किताब तयारु कयो जंहिंमें पंहिंजी तरफ़ां लिखियल हवा शवा तालुका ज़मीमा किताब जे आख़िर में न विया आहिनि साईं जेम्स लिखियल मवाद ॾियण खां अॻु में उन मवाद जी पस मंज़र खे सम्झण लाइ पंहिंजे पारां मुक़दमो लिखियो वियो आहे जीअं पढ़ंदड़ खे उन दौर जे माहौल ऐं साईं जेम्स तरफ़ां अदा कयल किरदार खे सम्झण सां सवलाई थिए दोस्तो हीउ मुक़दमो थोरो लिखियलु हुयो हिन जो असांजे मुर्तब आज़ाद काज़ी हो जंहिं ॿुधायो त किताब कहिड़े नमूने सां असां इहो खयूं कीअं आंदो नामवर आलम सिराज उल हक़ मेमन जंहिंखे सिर्फ़ु आम माण्हू सिराज मेमन तौरु यादि कयो वेंदो आहे बुनियादी तौरु क़ौम परस्तो सिंध जी ज़रे सिंध जी क़ौमी सलाह वारे मिंडी जुज़नि सां इंतिहा पसंदी वारी हद ताईं मुश्क कंदड़ हो सिंध सां इंतिहा इश्क़ी संद नौकिरी मां निकिरण जो सबबु बणियो दोस्तो हिन किताब में जेके टॉपिक्स आहिनि उहे मां तव्हां सां शेयर कंदो वञा जेके ही टॉपिक्स आहिनि सदर भुट्टे जा 12 महीना हवाशा हवाला ऐं तालिक़ात जेको आहे सो आज़ाद करे साहिबु अर्ज़दार भुट्टो साहिब ॾांहुं जेम्स सैद जो ख़त ॿिए
धोरियो लाइ जुमेत इस्लाम नेब विच में ठाह जो मतन ऐं गवर्नर जी मुक़ररी सदर भुट्टे जे मेयर गौस बख्श ॾांहुं ख़त ऐं संदसि जवाबु सदर भुट्टे जो अरबाब सिकंदर ॾांहुं ख़त ऐं संदसि जवाबु हीउ दोस्तो साईं जीअं तरफ़ां GSM जी अॻुवाणी करायल प्रेस कॉन्फ्रेंस जो मतन साथियो हीअ हिन किताब जा टॉपिक्स आहिनि मौज़ू आहिनि अगरि तव्हांखे हीउ किताबु सुठो लॻे थो क़ौम परस्त सियासत सम्झण लाइ त किताबु तव्हां लाइ काराए थो ऐं ॿियो हीअ किताबु आहे सिंध जी कहाणी सहज जी ज़बानी साथियो हीअ किताब बि साईं GSM जो किताबु जेको आहे सो अॻ में शाया थियो आहे वरी ॿीहर यकी शाया न थियो हीअ आहिनि साईं जा किताब जेके मुसलसल शाया थींदा आया आहिनि ऐं कुझु रहियल आहिनि साईं हिन महिल ताईं माना 77 किताब साईं जा शाया थी चुका आहिनि हीअ जेको आहे सो तव्हां ॾिसी सघो था जेका हीअ महिनत कई आहे डॉक्टर आज़ाद काज़ी साहिबु कई आहे आज़ाद काज़ी जसलाणी जो अहिड़ो मवादु गॾु कंदो थो रहे हीअ किताब बि तव्हांखे नंढे नंढे बुक स्टॉल ते आराम सां मिली वेंदो ऐं हिन किताब जा हीअ टॉपिक्स आहिनि जेको आहे सो हीअ जेके बि हवालो आहिनि हिन में टॉपिक्स आहिनि हीअ तव्हां जेकर अगरि दिलचस्पी आहे मां बार बार इहो लफ़्ज़ दोहिरायां थो दिलचस्पी आहे त किताबु तव्हां लाइ आहे जे दिलचस्पी न आहे त अलाह अलाह ख़ैर सलाह को मसइलो कोन्हे साईं GSM जो मुतालो सिंध स्टडीज़ सभ खां वॾो अहम मौज़ू सब्जेक्ट आहे ईअं चवण में को वधा कोन था सिंध स्टडी कुल आहे न त GSM स्टडी जो सभ खां अहम जुज़ आहे छाकाणि सिहत उहो वाहिद सियासत आहे जंहिं सिंध जे सभिनी पासनि हवालनि सां कमु कयो आहे सो बि अकेले सिर्फ़ु हितां जे सियासत जा में हुकुमरान को त सिंध क़ौम खे नेस्त नाबूद करणु सिंधी तारीख़ जे वजूद खे तबाह बर्बाद करण जो पहिरीं ॾींहं खां उक़्तदार पंहिंजा समूरा विशेष इस्तेमालु करण जी कोशिशि कई साथियो हीअ जेको आहे सो 3 जून 1970 अंग्रेज़ सरकार बैसक इमरान जो ऐलान कयो त सही साहिब हुनखे ऐलान खां पोइ तब्दील थिए सूरत हाल ते गौर फ़िक्र करे नई तयारु करे पंहिंजे मुताफ़िक़ मुस्लिम जमात पारां 23-24 जून 47 सन में हम ख़्याल दोस्तनि जी इस्लाह घुरण जिला मेठिया मुखिया वर्कर गॾु थिया दोस्तो हीअ ॾिसी सघो था उन टाइम में साईं जा जेको आहे सो घुरायल साथी हुया हीअ जेके सो किताब जे हवाले खां ॾाढो हिन में मवादु ॾाढो ज़बरदस्तु आहे जेको आहे सो किताब मां चवंदुसि त तव्हां बार बार त न पर हिकु दफ़ो पढ़णु घुरिजे सहज सिंध जी आज़ादी फ़िक़्र ते मथे ज़िक्र कयो तहरीर रोशनी में इर्तिका जे अमल जो नतीजो आहे वरना सैयद 1973 जी आइन पास थियण ते सिंधी क़ौम जा तस्लीम जा समूरा हक़ हासिलु करण लाइ जुज़ कंदो पिए रहियो साथियो हीअ उन जा साईं जा टॉपिक्स आहिनि मौज़ू आहिनि तव्हां उतां उतां खयल आहिनि गॾु कयल आहिनि साहेड़िया विया आहिनि हीअ उन टाइम में सैयद साहब PTV ते तक़रीर करे रहियो रोज़ानी जिसारत जे थोरनि सां सिंधलाजी में क़ाइमु कयल पीर हशाम राजदी कानून मां हासिलु कयल हीअ साईं जी उन टाइम में 1900 जेको आहे सो 73 में लिखियल आहे साथियो इलेक्शन वक़्तु हुकूमत पाकिस्तान पास जमात खे पंहिंजो प्रोग्राम पेश करण लाइ हीअ 1970 जे हवाले खां आहे साथियो हीअ वीडियो वॾी थी वई आहे हिन किताब लाइ वीडियो नंढी आहे किताबनि लाइ अगरि तव्हां क़ौम परस्त सियासत खे पढ़णु चाहियो था त हीअ किताबु तव्हां लाइ न त को मसइलो कोन्हे ख़ुशि रहो आबाद रहो वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदासीं साथियो थैंक यू वॾी महिरबानी